नाज़रीन, नवाबशाह में सांगड़ के इलाइक़े मंगली थाणे जे हद में ज़मींदार पारां हारी के हिस्से जे कणक न ॾियण ऐं हारियुनि खे घरनि खे बाहियूं ॾेई साड़ण वारे अमल ख़िलाफ़ समाजी तंज़ीम हारी वेलफेयर एसोसिएशन ऐं सिविल सोसाइटी जे अॻवाननि पारां अकरम ख़ासकेली, शहज़ाद ख़ासकेली, यासीन अली, आसिफ बशर, माशूक अली, अली गुल ज़रदारी, असद रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं संदन चवणो त सांगड़ में ज़मींदार रसूल बख्श गदाड़ो कणक न ॾियण जे मसइले तां 3 हारियुनि होत शेख, नायब शेख ऐं राणो शेख जे घरनि खे बाहियूं ॾेई साड़ण जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हुननि जो चवणु हो त ज़मींदार पारां कणक जो समूरो फसल खणी वञण ते हारियुनि पारां मंगले थाणे ते ज़मींदार ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वई हुई, जंहिं तां ज़मींदार मच्छर जी ग़रीब हारियुनि जे घरनि ते बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे, जंहिं जे नतीजे में घरनि में पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। हुननि जो चवणु हो त हारी खे बटाई जो हिसो ॾिनो वञे, हारियुनि जो हिसाब किताब साफ़ शफ़ाफ़ रखियो वञे त जीअं ई ग़रीब हारी सां इंसाफ़ थी सघे। हुननि मुतालबो कयो त ज़मींदार ख़िलाफ़ सिंध टेनेंसी एक्ट तहत केस दाख़िल करे उन खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।